बाद सबा सुनो मदनी मुस्तफा मुजतबा सल्ले अला सोने सरकार जी आमद मिठे मनठार जी आमद सोने सरकार जी आमद मिठे मनठार जी आमद आयो महबूबे खुदा सुनो मदनी मुस्तफा मुजतबा सल्ले अला सोने सरकार जी आमद मिठे मनठार जी आमद। माशाअल्लाह सरकार जी अचण जी एतरी खुशी है कितरा आशिक़े रसूल बैठान लेकिन उतरी आवाज़ ना है बैयत खणो सरकार जे नाले तो मुझे नाले ते ना इन महफिल कराने वारन जे नाले ते ना सरकार जे नाले ते पंजा बैयत कुर्बान करे बैयत खणो केजा भी हथ हेठ न होदा हां अल्लाह सही अमा सा गड अमा जे हथन के भी सलामत रखे बैयत खणी बावाज बदल सोने सरकार जी आमद मिठे मनठार जी आमद सोने सरकार जी आमद मिठे मनठार जी आमद हो आयो महबूबे खुदा सुनो मदनी मुस्तफा मुजतबा सल्ले अला सोने सरकार जी आमद मिठे मनठार जी आमद सोने सरकार जी आमद। नूर पहुँचे माखल के खास खुदा बन सोहनो सिंगारे मुको आगे मोहम्मद दे लकब या सीन कहा सोनो मदनी मुस्तफा मुजतबा सल्ले अला सोने सरकार जी आमद मिठे मनठार जी आमद सोने सरकार जी आमद आयो आयो तो सुभान अल्लाह इनी मोहब्बत इनी अकीदे सा मुखे एक दुआ याद अची वई साईं तशरीफ फरमाए हाणे न चयो तो पो साईं के चवंदुस पो साईं तवां के पाण चवंदो पो पाण चई पवंदो सुभान अल्लाह एक दफो सुभान अल्लाह चवण सा नवे गुनाह लहंदा नवे नेकिन में इजाफो थींदो आहे जन्नत में बाग लगी वेंदो आहे चओ सुभान अल्लाह। बी अमा घरों निकता हूंदो का न का दुआ पंहिंजी दिल में खणी आया हूंदो इन महफिल जे सदके अल्लाह साईं असां सभिनी जो बेड़ो तारे चो आमीन। हाणे जेको जेको चाहे तो बेड़ो तरी वञे बैयत खणी मूंसां मिली करे बावाज़ बुलंद अल्लाह के